जय झूलेलाल मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर ऐं भेनरो। मां विनोद भूराणी तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां रिश्तो.com में हेॾी वॾे अंदाज़ में जुड़िया आहियो ऐं अञा जुड़ी रहिया आहियो। तव्हांजे साथ ऐं सहकार सां असांजो रिश्तो.com जो जेको परिवार आहे इहो 20,000 खां मथे सदस्यनि जो परिवार ठही चुको आहे ऐं उमेदु आहे त इहो जेको असांजो परिवार आहे अञा अॻियां वधंदो ऐं वसंदो रहंदो। साथियो, रिश्तो.com तव्हां सिंधियुनि जी पंहिंजी मैट्रिमोनियल वेबसाइट आहे। हिन में तव्हां पाण फ्री में पंहिंजो नालो रजिस्टर करे सघो था। जे तव्हांखे कोई छोकिरो या छोकिरी उनजो प्रोफाइल तव्हांखे वणे थो ऐं तव्हां उन्हनि सां ॻाल्हि अॻिते वधाइण था चाहियो त तव्हां बसि पंहिंजो प्लान अपग्रेड करे उन सां ॻाल्हि वधाए सघंदा आहियो। सिल्वर प्लान, गोल्ड, डायमंड ऐं प्लैटिनम प्लान पिणु आहिनि जेके तव्हांखे असांजी वेबसाइट ते मिली वेंदा एडिशनल सर्विसिस सां गॾु। इन में किन माण्हुनि खे ईअं लॻंदो हूंदो त इहे जेके असांजी चार्जिस आहिनि इहे वधीक आहिनि, पर मां उन्हनि सभिनी खे चवणु चाहींदुसि त असांजो हे प्रोफेशन सां गॾु सोशल कॉज वधीक आहे। असां चाहींदा आहियूं त वधि में वधि सिंधी जोड़ा पाण में मिलनि। इन करे शादी खां पोइ असां काई बि चार्ज न वठंदा आहियूं। न सिर्फ़ु एतिरो, जिन जी शादी असां वटां थींदी आहे उन्हनि खे असां 20% पाण रिफंड कंदा आहियूं। रिश्तो.com हिकु वर्ल्ड क्लास वेबसाइट आहे जेका सिर्फ़ सिंधियुनि लाइ ई ठाही वई आहे, जंहिंजा हर साल असांखे मेंटेनेंस चार्जिस भरणा पवंदा आहिनि। रिश्तो.com हिकिड़ी वॾी क्वालिफाइड ट्रेंड टीम आहे जेका न सिर्फ़ु घर रिकमेंड कंदी आहे पर साम्हूं वारनि सां ॻाल्हाए करे तव्हांजी ॻाल्हि ठाहे पिणु ॾींदी आहे, जंहिंजे लाइ असांखे स्टाफ खे सुठियूं सैलरीज़ पिणु ॾियणियूं पवंदियूं आहिनि। उन खां सवाइ लाइट जा बिल, इंटरनेट जा बिल, मोबाइल जा बिल, ऑफिस मेंटेनेंस ऐं ॿिया बि केतिरा ई ख़र्चा आहिनि जेके ॾिसण में कोन ईंदा आहिनि, जीअं त सोशल मीडिया मार्केटिंग, प्रमोशनल वीडियोस, डिज़ाइनिंग ऐं एडवर्टाइज़मेंट। रिश्तो.com में न सिर्फ़ु हिंदुस्तान जा पर विदेश जा बि घणेई परिवार असां सां जुड़ियल आहिनि। मां तव्हांखे ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुसि। रिश्तो.com खां सवाइ जे तव्हांखे ॿिए कंहिं वेबसाइट तां दोस्त यार वटां, मिट माइट वटां कोई घर मिले थो त असां तव्हांखे उन्हनि ते बि काउंसलिंग करे ॾींदासीं विदाउट कंहिं एक्स्ट्रा कॉस्ट जे। रिश्तो.com प्रोफेशनल हुअण सां गॾोगॾु सोशल कॉज बि आहे। असां ॿियनि वांगुरु कमीशन में हज़ारे ऐं लखे रुपया कोन वठंदा आहियूं। असांजो मक़सदु इहो ई आहे कि ॿ सिंधी परिवार पाण में जुड़नि ऐं सिंधी समाज जो भलो थिए। उमेदु कयूं था त जिन बि पंहिंजी रजिस्ट्रेशन रिश्तो.com ते अञा न कई आहे उहे परिवार पंहिंजी रजिस्ट्रेशन हाणे वञी करे सघनि था ऐं हिन सेवा जो वधि में वधि फ़ाइदो वठी सघनि था। जय झूलेलाल। महिरबानी करे रिश्तो.com जे YouTube चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा।